वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जे हिस्से में ज़िक्र कंदासीं SPL जो सिंध सरकार जे तरफ़ां हिकु ज़बरदस्त क़िस्म जो इनिशिएटिव वरितो वियो आहे। सिंध प्रीमियर लीग शुरू कई वञे पई सिंध में, जंहिंमें पहिरें मरहले में 6 डिवीज़न्स मां टीमूं तैयार करे ऐं सिंध में क्रिकेट रांदि खे जीआरियो वञे पियो। हिन सॼी जेको इनिशिएटिव आहे, तारीख़ी इनिशिएटिव हिनखे चई सघिजे थो, छाकाणि सिंध खे ॾहाकनि खां वठी इहा शिकायत रही आहे सिंध जे नौजवाननि खे त उन्हनि खे क़ौमी क्रिकेट टीम में मौक़ो न पियो मिले। हिन भेरे सिंध सरकार जे स्पोर्ट्स खाते जे तरफ़ां ही ज़बरदस्त क़िस्म जो क़दम खयो वञे पियो, जंहिंमें शुरूआती तौर ते जेको पहिरियों फेज़ आहे SPL जो, उन में कराची में रथियो वियो आहे त मैच शुरू कराई वेंदी जून में, ऐं उन मैच में कराची सां गॾोगॾु हैदराबाद, लाड़काणो, सखर, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जूं टीमूं हिसो वठंदियूं। ऐं ही जेको SPL जो सिलसिलो आहे इहो कराची खां पोइ हैदराबाद, हैदराबाद खां पोइ सखर ऐं सिंध जे ॿियनि डिवीज़न्स में बि खणी वञण जो इरादो आहे सिंध सरकार जो। अॼु इन हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे, जंहिंखे सूबाई वज़ीर शर्जील महमूद नासिर हुसैन शाह साहब ऐं स्पोर्ट्स वारे सूबाई वज़ीर लुत्फ़ साहब अॼु हिन खे ख़िताब कयो आहे। उन खां अलावा शाहिद आफ़रीदी ऐं ॿिया जेके क्रिकेट जा रांदीगर हुआ इन में शामिल हुआ। ऐं ही अॼु इन हवाले सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ासि तौर ते SPL जेका आहे उन जो जेको स्पोर्ट्स डिपार्टमेंट जो इनिशिएटिव आहे, उन सां स्पोर्ट्स डिपार्टमेंट जो मिनिस्टर मूंसां मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम साईं। अरबाब साहब, ही जेको तव्हां अॼु बाज़ाब्ता मुतारिफ़ करायो आहे SPL खे, उन हवाले सां छा प्लान आहे ऐं कहिड़े क़िस्म जा इनिशिएटिव आहिनि, थोरो तव्हां पंहिंजे तरफ़ां वाज़े कंदो? दादी, असल में इहो इशू छा हो, सिंध जे वॾो पुराणो इशू आहे त PCB कॾहिं बि सिंध जे टैलेंट खे उन हिसाब सां मथे न खणी आई आहे जीअं खणी अचणु खपंदो हुयो। जी जी। ऐं इहा शिकायत अॼु खां न आहे, ॾहाकनि खां शिकायत हलंदी पई अचे, ऐं उन में सिंध जो टैलेंट उन हिसाब सां ज़ाया थियो आहे, लेवल ते न पहुची सघियो आहे। वॾे कंहिं शहर हिकिड़े ॿिनि में को उन सिंध जो छोकिरो को महिनत करे निकिरी आयो आहे, उहो निकिरी आयो आहे, पर उनखे जेको हेठि ॿिनि डिवीज़ननि में उन हिसाब जी उनखे उहा चांसिस कोन मिलिया आहिनि, ऐं न वरी उहे फैसिलिटीज़ मिलियूं आहिनि। त हीउ सॼो हिकिड़ो मजमूई इन सॼे इन ख़ला इन जेका हिकिड़ी तकलीफ़ हुई, उनजो असां चयो त असां कहिड़े तरीक़े सां प्लान आणियूं जेको इहो इन्हनि सॼनि मसइलनि खे कवर कयूं। त असां हुन में प्राइवेट बोर्ड ते खणी विया आहियूं, प्राइवेट जेका कश्मीर लीग जंहिं कराई हुई उन्हनि खे वठी आहियूं, सिंध प्रीमियर लीग उन्हनि खे ॾिनी, त उन सां असां मुआदो कयो त तव्हां अचो ऐं तव्हां पंहिंजा पैसा बि अची लॻायो, ऐं तव्हां पंहिंजा प्लेयर बि इंटरनेशनल नेशनल स्टार जी शाहिद आफ़रीदी आहे, अब्दुल रज़ाक आहे, या ॿिया जेके बि असांजा प्लेयर नेशनल जेके असांजा क़ौमी हीरो आहिनि, उन्हनि खे तव्हां वठी अचो। उन्हनि सां गॾु हिननि छोकिरनि खे जेके नंढा टैलेंटेड छोकिरा हिननि खे खेॾायो, ऐं इंटरनेशनल प्लेयर्स खे वठी अचो। उन्हनि सां गॾु हिननि छोकिरे मीरपुर ख़ास जो छोकिरो, सांगड़ जो छोकिरो, या सरपारकर जो, या गोटकी जो, किथे जो लाड़काणे जो छोकिरो खेॾंदो जॾहिं हिन इंटरनेशनल प्लेयर सां गॾु, त ड्रेसिंग रूम शेयर कंदो त उनजो टैलेंट, उनजो तजुर्बो, एक्सपीरियंस ई ॿियो थी वेंदो। त इन खे वठी असां ॿियो हिन में इहो कयो त जेके इन सिंध प्रीमियर लीग जे असां प्रेसिडेंट खे चयो तव्हां सिंध गवर्नमेंट सां हिकिड़ो मुआदो करो, असां तव्हांखे हर फैसिलिटी ॾींदा रहूं, पर हिकिड़ो मुआदो तव्हां इहो करो त तव्हां सिंध जे डिवीज़न लेवल ते घटि में घटि इंटरनेशनल लेवल जो स्टैंडर्ड रखंदड़ तव्हां अकेडमी ठाहियो, इदारा ठाहियो। इदारा ठहण जी तव्हां ॿार उन में इदारनि में सिर्फ़ु खेॾनि बि सही, पर उन में तालीम जो बि हिकिड़ो सिस्टम गॾु असीं रखूं, ऐं उन सां गॾु त उन ॿार खे जेको ट्रेनिंग ॾे उहो ट्रेनिंग नेशनल लेवल जो प्लेयर कोचिस करे रखोसीं। त उनजे लाइ छो त इहे सभु शयूं जेके आहिनि उहे पैसे सां थियनि थियूं, ऐं हुन में पैसो वॾे में वॾो लॻे थो, ऐं पैसो जो हिकिड़ो वॾो फैक्टर आहे जेको हिन रांदि में आहे, जंहिंजे करे रांदि खे परकशिश करे थो। त उनजे लाइ असां छा कयो त जीअं PSL आहे, पाकिस्तान जेका सुपर लीग हले थी, इन PSL तर्ज़ जी असां इहा SPL मुतारिफ़ कराई आहे, ऐं इन में जेके टीमूं हूंदियूं डिवीज़न लेवल जूं टीमूं हूंदियूं, ऐं उन्हनि जी बाक़ाइदा ऑप्शन थींदा, उहा टीमूं ड्राफ्टिंग थींदी, प्लेयर जी ड्राफ्टिंग थींदी। हाणे प्लेयर खे बि उन हिसाब सां पैसा मिलंदा, टीमूं बि उन हिसाब सां ख़रीद थींदियूं ऑप्शन में,
उहे जेके टीमनि खे थींदा उहो टीमनि जा ओनर अकेडमियूं उन हिसाब सां ठाहींदा, उहे उन पंहिंजा प्लेयर उन हिसाब सां तयारु कंदा। ऐं जॾहिं इंटरनेशनल प्लेयर ईंदा ऐं उहे अची जॾहिं खेॾंदा त तव्हां सोचे सघो था सिंध जे छोकिरनि खे केॾो चांस मिलंदो ऐं कीअं उनखे उहे उनजो टैलेंट ॿाहिरि निकिरी ईंदो, जंहिंखे PCB पोइ अखियूं माना ईअं त माना आंगर सां जीअं सिज लिकाइण वारो कमु थी वेंदो, पोइ PCB एक्सक्यूज़ न ॾेई सघंदी आहे टैलेंट किथे आहे, टैलेंट खणी असीं प्लेट में अॻियां खणी रखी छॾींदा तयारु करे, पोइ बि न खणंदा त पोइ ख़ुदा सम्झाए हिननि खे। अरबाब लुत्फ़ुल्लाह साहब, तव्हांजो जेको ही सिंध सरकार जो इनिशिएटिव आहे हिनखे साराहियो वञे पियो ऐं यकीनन जीअं तव्हां चयो त ही सिंध जे नौजवान में या महरूमी हुई, काफ़ी अरसे खां वठी जेके असांजूं क़ौमी टीमूं आहिनि उनमें सिंध जे नौजवाननि जी नुमाइंदगी अटे में लूण बराबरि हुई। तोड़े जो हाणे ॾाहाणी साहब उते पंहिंजे पाण खे मञरायो आहे। मजमूई तौर ते तव्हांजो जेको ही इनिशिएटिव आहे या प्रोग्राम आहे, रिथाबंदी आहे, पहिरें मरहले में तव्हां अचो पिया कराची में, कराची खां पोइ तव्हां जेको अॼु प्रेस कॉन्फ्रेंस में वाज़े कयो हैदराबाद खां पोइ सखर ऐं बाद में मीरपुर ख़ासि नवाबशाह ऐं ॿियनि डिवीज़न्स में वञी सघिजे थो। यकीनन हर सिंध जे नंढे वॾे इलाइक़े जे रांदीगर खे नौजवान खे ई मौक़ो मिलंदो त हू अची पंहिंजो टैलेंट ज़ाहिर करे ऐं प्रोफेशनली उनखे सपोर्ट बि मिलंदी। केतिरे अरसे ताईं इहो सॼो कुझु इम्प्लीमेंट थी सघंदो अरबाब साहब? सर ही हिकिड़ो त असां कोशिशि कयूं था त हर शहर सिंध जे में मैचिस करायूं, पर इंटरनेशनल प्लेयर ईंदा, नेशनल लेवल ते प्लेयर ईंदा, उन राहनि जा मसइला आहिनि, ॿिया मसइला थींदा, उन लाइ थोरो सी इहो आहे त उन मसइलो, पर असां कोशिशि कंदासीं सिंध जे वॾनि शहरनि कराची, हैदराबाद, सकर इन्हनि खे असां कवर कयूं हिकिड़ी शइ। ऐं ॿियो त हींअर हिननि खे SPL वारनि खे मिलियो न पिए, स्लॉट न पियो मिली, छो त विच में न्यूज़ीलैंड अचे पियो, ॿियो PSL हले थी, ॿिया सीरीज़ आहिनि, त तंहिंजे करे प्लेयर वांदा बि न आहिनि, नेशनल टीम जा ख़ाली न आहिनि, उन्हनि खे ॿिया मैचिस खेॾणा पिया पवनि। त जून जे टाइम में हिन ट्रायल शुरू थी विया, 15-20 ॾींहंनि में ट्रायल शुरू थी विया। जून में ही पहिरीं हिन जो सीरीज़ थींदी जेका प्रीमियर लीग जी थींदी, उहा पोइ ॾिसो था वठूं सखर में करायूं था, कुझु मैचिस कुझु हैदराबाद करायूं, कुझु कराची करायूं, कुझु अहिड़ी क़िस्म जो कराईंदासीं। हाणे हिनखे असांखे ठाहिणो आहे ब्रांड, असुल ख़बर छा शइ करणु वञी पियो। असां चाहियूं था जीअं PSL जो ब्रांड आहे, जीअं IPL जो ब्रांड आहे, ही सिंध जो ब्रांड हुजे। इहो ख़ाली मुल्की लेवल ते न हुजे, इंटरनेशनल लेवल ते हुजे, ग्लोबल हिन जी व्यूवरशिप हुजे, दुनिया हिनखे ॾिसे ऐं सिंध जे प्लेयर खे जॾहिं दुनिया ॾिसंदी न त पोइ उन प्लेयर जी लेवल उन हिसाब जी ठहंदी। काफ़ी प्लेयर पंहिंजा हेठि लाड़काणे जा आया आहिनि, ॿिया आया आहिनि, जीअं तव्हां हिसाब चयो था ॿिया चया, कराची जा जेके प्लेयर आहिनि, जेके सरफराज़ आहे, जावेद मियांदाद आहे या शाहिद आफरीदी, इहे बि सिंध जा प्लेयर अथव, इहे बि सिंध में रहनि था, कराची सिंध में रहंदा। असां हिनखे बि एतिरो ऑन करियूं था, जेतिरो ऑन करियूं था एतिरो ई हिननि खे असांखे ऑन करिणो। अॼु मूं पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में बि इहो चयो त मुंहिंजो तव्हां अगरि चओ था सिंध जो हिकिड़ो प्लेयर निकिरे, सिंध जो हिकिड़ो प्लेयर कोन निकिरियो आहे, शाहिद आफरीदी, ही बि सिंध जो आहे, ऐं शाहिद आफरीदी जी महिरबानी जंहिं पाण उथी ॿार अची वञे त हिन सुबुह मूंखे अरबाब साहब, सिंध मां जेकॾहिं नओं टैलेंट ईंदो, सिंध मां नवां प्लेयर ईंदा त उहे पाकिस्तान जा प्लेयर हूंदा, यकीनन उहे पाकिस्तान खे अॼु दुनिया में रिप्रेज़ेंट कंदा। तो असां ऑन कयूं था सॼनि खे, असां लाइ जहिड़ो लाड़काणो आहे, तहिड़ो कराची आहे, तहिड़ो थरपारकर आहे, असांजी सिंध आहे सभु असांजे लाइ। ऐं असां उन हिसाब सां कमु कंदासीं, जिते महिरबानियूं घणियूं आहिनि, जिते इंफ्रास्ट्रक्चर कोन ठाहे सघिया आहियूं, जिते असां कुझु न करे सघिया आहियूं या उते असां वधीक फोकस कंदासीं। वॾी महिरबानी अवांजी अरबाब लुत्फ़ुल्लाह साहब, तव्हां वक़्तु ॾिनो। व्यूअर्स, स्पोर्ट्स जो मिनिस्टर ॿुधाए रहियो हो त हीउ सिंध जे नौजवाननि खे मौक़ो आहे, यकीनन हीउ सिंध जे नौजवाननि लाइ इंतिहाई मुसरत वारी ख़बर हूंदी, छाकाणि त क्रिकेट असांजो जेको इहो ख़ितो आहे उनजे खून में शामिल आहे ऐं क्रिकेट सां लाॻापियल ख़ासि तौर ते सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहंदड़ नौजवाननि में हिकिड़ी महरूमी हुई, जंहिंखे सिंध सरकार ख़तमु करणु वञे पई। ऐं हीउ जेको SPL जी रिथा आहे तमामु ज़बरदस्त आहे, मौक़ो मिलंदो नौजवाननि खे। स्पोर्ट्स अहिड़ी सिहतमंद सरगर्मी आहे जेका असांजे नौजवान नस्ल खे सिहतमंद माहौल तरफ़ खणी वञी सघे थी ऐं खणी वञणु खपे, छाकाणि त अॼोके ॾींहंनि में असां वटि कराचीअ खां कश्मीर ताईं असांजो जेको नौजवान आहे उहो बदकिस्मती सां सोसाइटी में एनवायरमेंट असांजी अहिड़ी थी वई आहे, जंहिंजे करे मनशात ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ समाजी बुरायूं या ॿिया मुख़्तलिफ़ साइकोलॉजिकल इशूज़ आहिनि जिन खे असांजो नौजवान भोॻे पियो। अहिड़ी माहौल में जेकॾहिं सिंध में SPL जहिड़ो मैच शुरू थियण वारो हिकिड़ो सिलसिलो शुरू थींदो त यकीनन सिंध जे नौजवाननि में उत्साह मिलंदो ऐं हीअ ख़ुशख़बरी आहे असांजे सूबे जे माण्हुनि लाइ, ख़ासि तौर ते नौजवाननि लाइ। व्यूअर्स, वक़्तु थिए पियो ब्रेक जो, ब्रेक खां पोइ पाण वापसि ईंदासीं ऐं प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं।